अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नुशार फिरोज़ खान जिते SHO मीरापुर मोहम्मद हयात चांडियो नुशार फिरोज़ जी अस्पताल में दिल जो दौरो पवण सबबि हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। मोहम्मद हयात चांडियो कुझु महीननि खां अॻु मीरापुर थाणे ते मुक़ररु थियल हो, पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो हो। उनजो तालुक़ु खैरपुर ज़िले गंबड़ सां हो। DSP मीरापुर मखतूम गुलाम मोहम्मद राब्तो करण ते ॿुधायो त SHO दौरान ड्यूटी गश्त करे रहियो हो त अचानक अटैक पवण सबबि खेसि फौरी तौर नौशारे फिरोज़ अस्पताल दिल जे वार्ड में पहुचायो वियो, मगर संदसि हयाती बची न सघी, हू फौत थी वियो। SHO खे अटैक जी ख़बर मिलंदे ई SSP इल्ताफ़ हुसैन लीगारी सिविल अस्पताल नौशार फिरोज़ पहुची वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु ॾींहुं हर कंहिंखे ही जहान छॾिणो आहे, इंसान जी आख़िरी मंज़िल क़बर आहे ऐं हयात चांडियो बहादुर ऐं नदर ऑफिसर हो ऐं उनजो हाल नथो भरे सघिजे। मालिक खेसि जन्नतुल फिरदौस में आला जॻह ॾींदो। रिपोर्ट करे रहियो आहे नौशार फिरोज़ खां ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़ नौशार फिरोज़। नाज़रीन वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ विज़िट कयो यूट्यूब ते असांजो चैनल हक़सत न्यूज़, फेसबुक ते असांजे चैनल खे लाइक कयो ऐं यूट्यूब ते सब्सक्राइब कयो। असांजे चैनल जो हिसो बणिजो। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ आला अवाननि ताईं।